सिंध हाई कोर्ट IBA टेस्ट पास हेडमास्टरनि खे पको करण बाबति अदालती फ़ैसिले ते अमल लाइ 3 ॾींहनि अंदरि जवाब तलब करे वरितो। अदालत चयो आहे त इहो तइ थी चुको हो त हेडमास्टरनि खां ॿीहर इम्तिहान वठी पको कयो वेंदो। हाणे वरी मामिलो सिंध काबीना ॾांहुं छो पियो मोकिलियो वञे। काबीना खे हेडमास्टरनि खे पको करण या न करण बाबति अख़्तियार कंहिं ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट में IBA टेस्ट पास हेडमास्टरनि खे पको करण बाबति ॿुधणी थी आहे। अदालत IBA टेस्ट पास हेडमास्टरनि खे ॿीहर इम्तिहान वठी पको न करण वारनि हुकुमनि ते अमल न करण ते कावड़ जो इज़हार कयो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾिना आहिनि त इहो तइ थी चुको हो त हेडमास्टरनि खां ॿीहर इम्तिहान वठी पको कयो वेंदो। हाणे वरी मामिलो सिंध काबीना ॾांहुं छो पियो मोकिलियो वञे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त काबीना खे हेडमास्टरनि खे पको करण या न करण बाबति अख़्तियार कंहिं ॾिनो आहे। छा काबीना मंज़ूरी न ॾींदी त हेडमास्टर पका न थींदा। हुन जो त तालीम वारो सेक्रेटरी पाण अदालत खे ख़त लिखे थो ऐं पाणी फिरी वञे थो। 3 ॾींहनि अंदरि जवाबु ॾियो त अदालत जे फ़ैसिले ते अमल करणो आहे या न। असां वॾे वज़ीर खे नोटिस जारी करे पुछाणो कंदासीं।